संदन घरवारी पाक दामन उन जो नालो भी फातिमा है, पर संदस अम्मा जो नालो भी फातिमा। चओ सुभान अल्लाह। एतरी मुझे मदीने वारे आका के प्यारी हुई जन दुनिया ता बुरको मटाया मदीने मुनव्वरा में हजरत अली बुधायो या रसूल अल्लाह मुझी जी जल अम्मा गुजारे वैया फरमाए था तकड़ में दफन न कजो पान पाजी चादर था जन इहो कफन में दिजोस जन्नतुल बकी में खणी अचो तो मुखे बुधायो पान आया हल। अम्मा अली जी अम्मा फातिमा बिनते असद जी कब्र खोटी पईया हुजूर पान कब्र में लही विया हल। अंदर कब्र में सुम्हन था सुती दुआ था घुरनी अल्लाह ही अली जी अम्मा है पर मु मोहम्मद करीम जी अम्मा है मुखे प्यार दींदी ही पालींदी ही मौला मां तो खां पंहिंजे वसीले सां ऐं अजन नबी ने वसीले सां दुआ थो घुरा या अल्लाह हिन जे कब्र खे कुशादो बना जा हिन के कब्र जे तकलीफ़ खां बचा जा हिन जे कब्र खे जन्नत जे बागन मां बाग बना जा। पंहिंजे ईमान जो फैसलो ॾियो त जंहिं कब्र में मदीने वारो घोट आराम करे सुम्हे उहा त मिट्टी भी शान वारी बणिजी वई न। कुरान कसम खयो आहे मके जो पर छाला व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुझा हबीब इन ते करे सो कसम खणा जो अवां हिन में कदम घुमाया हल जे मके जे शहर में हबीब खुदा जा कदम घुमिया ओ शान वारो वा मदीनो शान वारो वा। त बुधायो जे कब्र में मुस्तफा पान लेटी ऐं पंहिंजो अगन नबी जो वसीलो वठी दुआ घुरे बुधायो तो अली जे जीजल अम्मा जी कब्र जन्नत जो बाग हूंदी या न। बड़ी आवाज सां जो सुभान अल्लाह। खातूने जन्नत जी शादी पोथी आ ही अवल जी गाल हा। हजरत अली मुर्तजा शेर खुदा जा हुआ किथे मके पाक में ऐं कीअं जाओ हजरत फातिमा बिनत असद काबे करीम जो तवाफ पई करे तवाफ कंदे उन अमर के महसूस थियो त मुंहिंजो प्रीम बचड़ो मुंहिंजे वजूद वारो जेको आहे वो हाने बाहर अचण वारो आ। इत्तेफाक सां नबी करीम ते तशरीफ फरमा हा उन्हनि खे पुछे थी ॿुधाए थी कि भला ही ॻाल्हि आहे साईं फरमाइनि था पिया परेशानी न कयो जॾहिं समझो मुंहिंजे बच्चे जे ॼमण जी घड़ी वेझी आई आहे अवां बेतुल्लाह जे दीवार खे इशारो कयो बेतुल्लाह जी दीवार खुली पवंदी कुदरती खे भी घर अंदर हूंदो उन में तव्हां पंहिंजे बच्चे खे ॼणे पोइ ॿाहिरि खणी अचिजो। आवाज़ भलो आहे पर मुंहिंजी दिलि चए थी अञा घणो हुजे। हजरत अली से खे ॼणे ॿाहिरि खणी आई आहे ऐं सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात पंहिंजे घर ॾे रवाना थी चुका हा। हिकिड़ो नुक़्तो बयान कया कि अल्लाह जे बाने त बेतुल्लाह को ॿार ॼणण जी जाइ न आहे वियम घर न आहे पर इते छो जाओ शेर खुदा चथो बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाश कि वो है इस्लाम का काबा और तू है ईमान का काबा। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर बुलबुले मदीना। जह जी निमाज बेतुल्लाह दे मुंह करे ना है उन जी निमाज कान थींदी पर जंहिंजी दिल शेर खुदा दे ना है उन जे दिल में ईमान जो नूर न ईंदो। ही असां जो अकीदो आहे ईमान इहो ज़रूरी न आहे त असांखे ॿियनि मज़हब वारो मञे
असांखे ॿियनि मज़हब वारो लिखी ॾे न, असांजो क़यामत जे ॾियार हिसाब ख़ुदा वटां, मदीने जे घोट वटां। जे ख़ुदा ॼाणे थो त असांजी सची मुहबत आहे, नबी साईं ॾिसनि था सची मुहबत आहे, त असीं ॿिए खां छो पुछूं, छो चऊं? ॿियो राज़ी रहे नाराज़ रहे, पसंदि करे न करे उनजी मर्ज़ी आहे। असांजी दिलि इहा आहे त अल्लाह ताला निमाज़ लाइ बैतुल्लाह खे क़िबलो बनायो आहे ऐं ईमान वारनि जे दिल जो शेर ख़ुदा क़िबलो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। जन घर में खणी आई त अखियूं नथो खोले, मां जो रूह पंहिंजो हूंदो आहे, परेशान हैरान, कंहिं दवा वारे ॾे खणी वञा, को अखियुनि जे लाइ फुड़ा वठां, ड्राप्स वठां, या को बुड़ो वठां, या कुझु पढ़ां या कंहिंखां। राति जो टाइम हज़रत अली पंहिंजे जीजल अम्मा सां कन में थो ॻाल्हाए, जे हज़रत ईसा ॼमंदे ॻाल्हायो हो, अम्मा मूंखे अखि में का तकलीफ़ कान्हे, जे चाहीं थी मुंहिंजूं अखियूं रोशन थियनि खुलियल, तेसीं ताईं न खोलींदुसि जेसीं मिठे मुहम्मद करीम जो दीदार न कंदुसि। मां अव्हां जे वजूद में ॼण हिकिड़े क़िस्म जी बास बासे आयो हां, नज़रानो करे आयो हां, त दुनिया ते पहुचण खां पोइ पहिरीं नज़र कबी त मुस्तफ़ा जे चेहरे पाक ते कबी। वो शेर खुदा रजब शरीफ जे महीने में 13 तारीख़ जाओ जेको हसन हुसैन जो बाबू आहे। ॿी हज़रत खातून जन्नत जेका जीजल अम्मा है, उहा रमज़ान शरीफ जे महीने जे 3 तारीख़ जाई हुई। नबी पाक जे नुबुवत ऐलान जो पहिरो साल हो जन हबीबन करीमन कलमे जी दावत ॾिनी त मक्के जा काफ़िर नाराज़ थी पिया, काफ़िरां नाराज़ थी पियूं। हज़रत खातून जन्नत पंहिंजे पाक अम्मा में जो आई त एॾी त उनजी बरकत हुई जो जंहिं कमरे में अम्मा वेहे त कमरो खुशबूदार आहे, जंहिं घिटीअ मां लॻे त घिटी खुशबूदार आहे, जेको बदन ते पाक लटो पाए त उहो लटो खुशबूदार आहे, छो त उन जे वजूद में उहा न्याणी आहे जंहिंजो लक़ब आहे ज़हरा। ज़हरा चइबा जन्नत जे गुल जे मुखड़ीअ खे। ॼमण राति जो थी त जीअं असीं ताईं दाई खे ॿुधाईंदा आहियूं, दाई घुराईंदा आहियूं, हज़रत खदीजतुल कुबरा दाईअ खे तलब कयो। मके जे काफ़िरनि पाण में ॿधी करे छॾी, का बि न वञे, का बि न वञे। हिन मुस्तफ़ा करीम खे पंहिंजो निकाह में छो क़बूल कयो आहे? असांजी अमीराणी ही, असां कुरैश जी मुअज़्ज़ज़ औरत हुई, हिन सां बाइकाट कयो, का बि न वञे। नबी करीम सां ॻाल्हि थी करे साईं ही जहान थियो आहे, फरमाए था घबराए न, जे फर्श वारियूं न ईंदियूं त जन्नत वारियूं तुंहिंजे दार पे लहंदियूं। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। हाणे अम्मा वेठी आहे त ओचितो 4 औरतूं आयूं। हिकिड़ी बीबी हवा जेका असां तां सभिनी जी अम्मा थी, हज़रत आदम जो नंग। ॿी हज़रत बीबी मरियम, हज़रत ईसा जी अम्मा। हेॾे मुड़े निहारियो। 3 हज़रत इब्राहिम जी घरवारी हज़रत बीबी सारा जेका हज़रत इसहाक जी अम्मा। 4 हज़रत मूसा जी भेण जंहिंजो नालो उम्मे कलसुम आहे। हे 4 ई पहुची वयूं। अम्मा खदीजा परेशान थी, जेका बि ख़िदमत हूंदी असीं करण जे लाइ तयार आहियूं। हाणे थोरो मसालो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इहा अव्हां जी ॻाल्हि ज़हन में आई त हज़रत बीबी हवा आई, हज़रत बीबी मरियम आई, हज़रत मूसा जी भेण उम्मे कलसुम आई, हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम आई, हज़रत इसहाक जी अम्मा बीबी सारह आई। मुॾे निहार जो गौर सां ॿुधजो। जन जे दुनिया ते वफ़ात खे कन जे खे 1000 साल गुज़रिया हा, कन खे 100 साल गुज़रिया हा। मां अव्हां खे अर्ज़ थो कयां त ॿुधायो तो जेके वफ़ात करे वयूं हुयूं उहे क़ब्र मां निकिरी कीअं आयूं? कोन चई सुभान अल्लाह। 12 महीने 6 महीने सां वाइज़ ॿुधूं, सुभान अल्लाह विसरियो वञे। खुदा करे त कलमो शरीफ यादि रहे।
मुझे मदीने वारे आका जा आशिको इहा हिकड़ी रिवायत न एड़ी कई गालियों अल्लाह जे कुरान पाक जे तफसीरन में आहन, महबूब आका जे हदीसन जे शरहन में आहन, नबी पाक जे जिंदगी ते लिखल सीरत जे किताबन में आहन, अल्लाह जे वलियन जे लिखत में आहन। तो खुदावंदे करीम जे कदे चाहींदो आ त अल्लाह जा नबी त पंहिंजे जाइ ते, सिद्दीकीन त पंहिंजे जाइ ते, शहीद त पंहिंजे जाइ ते, पर वली खुदा जा बि पंहिंजे कब्रन मां निकिरी ॿाहिरि हलिया वरी वापस वञनि त का झल कान्हे। इहा असां तव्हां जी ज़ुबानी ॻाल्हि न आहे, पर इहा मूं वटि अर्ज़ु कयो त तहक़ीक़ वारी ॻाल्हि आहे। हजरत आदम जी घर वारी अम्मा हवा, हजरत इसहाक जी अम्मा सारा, हजरत ईसा जी अम्मा बीबी मरियम, हजरत नबी पाक अलैहिस्सलाम जे प्यारी कुंवार हजरत खदीजा कुबरा जी खिदमत में आयूं। अम्मा असीं तव्हां जी खिदमत कंदासीं, परेशान न थियो। अम्मा विहारन थोड़ी देर गुज़री त 10 औरतूं अहिड़ियूं आयूं जन जे वारन मां नूर पियो निकिरे, जन जे चेहरे मां मुंह मां नूर पियो निकिरे, जेके ॻाल्हाइनि त वात मां नूर पियो निकिरे, जेके मुरकनि त ॾंदन मां नूर जूं लाटियूं पियूं निकिरनि, जंहिंजे कपिड़नि मां नूर पियो निकिरे, जंहिंजे पैरनि जे जुतीअ मां नूर पियो निकिरे। पुछे थी मां तव्हां ताला केरु आहियो? न ताइफ जूं, न राबग जूं, न मदीने जूं, न जिद्दे जूं, न मके जूं। मुर्की चवनि थियो मां असीं जन्नत जूं हूरूं आहियूं। छो त तोखे जेका न्याणी हींअर ॼमे पई उहा जन्नती औरतुनि जी सरदार आहे, असीं उन जे हाज़िर आहियूं। अम्मा तूं परेशान थी, बचरो ॼमंदो आहे ॿार, उनखे दाई विंजारींदी आहे, धोअंदी आहे, तेल मखींदी, सुरमो पाराईंदी, कपिड़ा पाराईंदी, साफ़ सुथरो करे पोइ अम्मा ॿिए खे ॾेखारींदी, ॿियनि खे ॾेखारींदी। हज़रत ख़दीजा फण खे चवनि थियो मां घबराए न, असां कपिड़ा बांधा आहिनि, असां पाणी बांधो आहे, असां ख़ुशबू बांधी आहे, असां तेल सुरमे जो बि इंतज़ाम कयो आहे। ही आम औरत न पई ॼमे, ही फातिमत ज़हरा थी ॼमे, उनजी हर ख़िदमत असीं करण आयूं। सुभान अल्लाह। रमज़ान पाक जी 3 तारीख़ ही हजरत खातून जन्नत आई आहे, यकदम मेहजार हुआ, यकदम साफ कर हुआ, यकदम कपड़ा पाराया रहन। अम्मा जे हंज में आई आहे, वरी मदीने वारा साईं आया, हबीबन जी प्यारी न्याणी हजरत खातून जन्नत वरी हबीबन जे हंज में विहारी वई आहे। मुंहिंजा महबूब फरमाइनि था पिया, हीअ मुंहिंजी न्याणी जन्नत जे हूरन मां हिकिड़ी हूर आहे, जंहिंखे माह वारो रत बि न ईंदो, जंहिंखे ॿार खां पोइ रत न ईंदो, निफास बि न ईंदो। ये जन्नत जी खुशबू रखंदी आहे। जॾहिं बि खातून जन्नत नबी से वटि ईंदी हुई त पाण उथी बीहंदा हुआ, उन जे मथे खे सुंघंदा हुआ, चुमंदा हुआ ऐं पंहिंजे भर में विहारींदा हुआ। ये जाइ सोही हूंदी हुई त सिरी जाइ ॾींदा हुआ। एतिरो खातून जन्नत नबी पाक खे प्यारी आहे। अल्लाह ताला तौफीक ॾे। मुंहिंजी दिलि त ईअं चवंदी आहे त रमज़ान पाक 3 तारीख़ उन अम्मा जो शान बयान थी, पूरो तफ़सीली अहवाल थी। हजरत शेर खुदा रमज़ान में शहादत आहे, 13 रजब ते विलादत आहे, उन जो बयान थी, इमामन जो बयान थी। पर अल्लाह करे असीं ॿुधण वारा हुजऊं, समझण वारा हुजऊं। अल्लाह असांखे शौक़ अता फरमाए। हाणे हजरत अली माशाअल्लाह जान थियो आहे, हजरत खातून जन्नत बि जवानी खे पहुती आहे, निकाह जो सिलसिलो थियो आहे। सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह। नबी से जॾहिं मक्के मां निकिरी मदीने में आया, पहिरों साल छॾे ॿिए साल में बदर वारी जंग थी आहे। जंग खां फारग थियण खां पोइ हजरत अली खातून जन्नत जो निकाह थियो आहे। ही ॿिए साल हिजरीअ में निकाह थियो आहे। 3 साल थियो आहे। रमज़ान पाक जी 15 तारीख़ हजरत हसन जाओ आहे। हजरत हसन जे ॼमण खां 50 ॾींहं पोइ घणा यादि कयो न, घणा ॾींहं? 50 ॾींहं पोइ
हज़रत हसन जे ॼमण खां 50 ॾींहं पोइ हज़रत हुसैन पंहिंजे जीजल अम्मा खे सिरजियो आहे, वजूद में आयो आहे। अल्लाह ताला जे हबीब जा 2 बचड़ा शानदार हा। हलंदे हलंदे वरी शाबान महीनो आयो आहे। 4 तारीख़ जो ॾींहुं 5 जी रात हज़रत हुसैन ॼाओ आहे। या तारीख़ी मालूमात तव्हांखे ज़हन में रखणु खपे, टेप थिए पई ज़हन में रखणु खपे, छो त असां तव्हांखे इहा ख़बर कान पवंदी आहे न। इन जे करे मां तफ़सील सां अर्ज़ु पियो कयां। जीअं जो ॼावा 2 अल्लाह खे प्यारा आहिनि, नबी करीम खे प्यारा आहिनि। कॾहिं कॾहिं अंगल कंदा हा, हबीब सां नाज़ कंदा हा। जेको बि अंगल कंदा मुंहिंजा महबूब उन्हनि जो अंगल पूरो कंदा हा, उन्हनि जो नाज़ बरदारी कंदा हा। जेकी घुरंदा हा मुंहिंजो महबूब आणे ॾींदो हो। हिकिड़ो असहाबी हो जंहिंजो नालो हो दिहियत, अरबी में बनी कल्ब काफ नंढे सां कबीले मां हो ऐं एॾो सुहिणो हूंदो हो जो उन जे हुस्न जी हाक हूंदी हुई। जिब्रील सगोरो जर नबी करीम वटि ईंदो हो त उन दिहियत असहाबी जे सूरत में ईंदो हो। दिहियत जॾहिं नबी पाक ॾींदो हो, इमाम हुसैन जे लाइ मेवा आणींदो हो, सूफ़ आणींदो हो, ॾाढ़ूं आणींदो हो, अंगूर आणींदो हो। हिकु दफ़े जिब्रील उन जे सूरत में आयो, नबी पाक जे घर में वेठो आहे। हसन हुसैन ॾिठा हा, सम्झो त दिहियत असहाबी आहे। उहो असहाबी त कोन हो, मलाइक हो, जिब्रील हो। सूरत हुई जीअं जो आया, 2 हिन जे गोॾनि ते वेही रहिया, भाकुर पिया पाइनि, हुजत पिया हलनि। दिहियत असांखे मेवा आणे ॾींदो हई, अॼु न सूफ़ आहे, न अंगूर, न ॾाढ़ो आहे, छो कोन आंदा अथई? जिब्रील नबी से निहारे पियो। नबी से मुर्की फरमाए था, जिब्रील तंग न थिजा, ही मुंहिंजे बच्चनि जो पंहिंजो अंदाज़ आहे। मुर्की चए थो, या रसूल अल्लाह तंग छा ला थिया? जॾहिं ख़ातून जन्नत जंड पीहंदी आहे, अल्लाह जो क़ुरान पढ़ंदी आहे, ही अल्लाह जा बांधड़ा निंड में हूंदा आहिनि, पीघो हलण खां बंदि थींदो आहे त मां जिब्रील पंहिंजो पर ड्रिघो करे हिन जे पीघे खे लोॾा ॾींदो आहियां। सुभान अल्लाह, सभई चओ सुभान अल्लाह। मां खे अॼु शान ऐं शहादत जो कुझु हिस्सो ॿुधायां। छंड छान वठ मार न, प्यार ऐं मुहबत सां। हज़रत हबीब करीम आशिको जिब्रील चए थो, दिहियत कल्बी जे सूरत में मां आयो हां, मतां ही बचरा दिल में सोचीन त हिन दफ़े दिहियत कुझु न आंदो आहे। या रसूल अल्लाह, मां वेठे वेठे जन्नत ॾे पर ड्रिघो करे ऐं जन्नती मेवा आणे थो ॾियां। मेवा आया, खणी ख़ुशि थिया, राज़ी थिया। ॿी रिवायत, ख़ातून जन्नत पंहिंजी बचरनि जे लाइ पहिरियां न सिबिया। अॻे वॾड़ा हथ सां सिबंदा हुआ, मिशीन जो दौर न हो। अम्मा जो सिबिया कपिड़ो अछो हो। 2 भाइरनि जा पहिरियां ॻिचीअ में पाराए नाने करीम ॾे मोकिलियई। साईं फरमाइनि था, किथां आंदा अथव? नाना अम्मा सिबिया आहिनि, ॾाढा भला आहिनि, ॾाढी मुंहिंजे न्याणी जी सिलाई हथ जी सुठी आहे, कि भला बिल्कुलु सुठी आहे, पर नाना करीम अछो कपिड़ो जल्दी मेरो थी वेंदो। अम्मा असां खां पुछो कोन, पुछे हां त रंगी कपिड़ो चऊं हां। असां पाण भूरा आहियूं, चोरीअ जे चंड जहिड़ा आहियूं, हसीन ऐं सुहिणा आहियूं, रंगीन कपिड़ो असांखे वधीक सुहिणो लॻे हा। जिब्रील चए थो, या रसूल अल्लाह, इते जो इते इहे कपिड़ा रंगीन था बनायूं। अल्लाह तव्हांखे अजुर ॾींदो, थोरो आवाज़ वधायो बसि। इते जो इते रंगीन था बनायूं। कीअं जिब्रील? कि भला अव्हां पंहिंजे बचरनि जा पहिरान लाहियो, पाणीअ जो कोरो घुरायो,
अवां पानी नायो माथो पंहिंजे हथनि सां ने कपड़नि खे मेटिया पर पुछो न त सही त रंग कहिड़ो पसंदि कंदा। हसन चयोसीं मूंखे साओ रंग खपे, हुसैन चयो मूंखे ॻाढ़ो पटा पटा खपे। हाणे जिब्रील ने कपिड़े खे महटे पियो, नबी करीम पाणीअ जो कौरो न आहे पियो। जीअं मुस्तफ़ा करीम जी ज़ात आहे बरका जे बचरनि चाहियो अहिड़ा ई वॻा तयार थी विया। दुनिया जे रंगींदड़ जो रंग फिटी वञे पर जेको ही रंग सो फिटण वारो कोन हो। जॾहिं ॿई बचरा ख़ुशि में भरिजी विया, नबी करीम बच्चन खे ख़ुशि ॾिसी पाण बि ख़ुशि थिया त जिब्रील जे मुंहं ते ग़म जो असर हो। साईं पुछनि था जिब्रील छाजो ग़म आहे, हेॾी तो ख़ुशी पे ॾेखारी। जे क़िबला ग़म इहो आहे त जंहिं साओ पसंदि कयो आहे उन खे ज़हर ॾेई शहीद कयो वेंदो, जंहिं ॻाढ़ो पसंदि कयो आहे उन जे जिस्म खे रत सां रंगियो वेंदो। केर कंदो? साईं कंदा उहे जेके अव्हां जा उम्मती सॾण वारा हूंदा। साईं फरमाइनि था मुंहिंजे शफ़ाअत में उम्मीद रखंदा। इहो कमु कीअं कंदा? क़िबला ख़ुदा जो फ़ैसिलो आहे, तुंहिंजे बच्चनि ते इम्तिहान आहे। इब्राहीम नबीअ वारी कुर्बानी अधूरी थी वई, उहा ही पूरी करे ॾेखारींदा।